एवन सहाफ़त बदीन पारां जियो न्यूज़ ऐं जंग अख़बार जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ ज़ई जेको हाणे असांजे विच में नाहे रहियो, उन जे लाइ जेको आहे तहज़ती रेफरेंस जेको आहे जो प्रोग्राम मुनक़द कयो आहे एवन सहाफ़त बदीन में, जंहिंमें हैदराबाद प्रेस क्लब, थरपारकर प्रेस क्लब समेत मुख़्तलिफ़ जेको आहे शहर जेके बदीन ज़िले जा आहिनि ऐं बदीन शहर जा जेके सहाफ़ी आहिनि उहे हिन रेफरेंस में शरीक आहिनि। हनीफ़ ज़ई जे हवाले सां जेका उनखे अॼु भेटा ॾिनी वेंदी हिन तहज़ती रेफरेंस में, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियो। मोहम्मद हनीफ़ ज़ई असांजो सीनियर साथी हो ऐं बदीन तोड़े सिंध जो नाले वारो सहाफ़ी, जंहिं हमेशह सहाफ़त खे इबादत करे हलायो, कॾहिं न विकियो। हिन बदीन थर ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभाए पंहिंजी सचाई जो सबूत ॾिनो। उन जहिड़ो सहाफ़ी सिंध ऐं मुल्क में तमामु घटि मिलंदो। असांखे संदसि विछोड़ ते अफ़सोस आहे। असांजी लाड़पट जो सीनियर सहाफ़ी हनीफ़ ज़ई हिन वक़्तु असां में मौजूदु न आहे। संदसि विछोड़ो जेको आहे बदीन ज़िले जे लाइ हिकु सहाफ़ती मैदान में वॾो नुक़सानु आहे। हनीफ़ ज़ई हिकिड़ो जाखोड़ी ऐं फील्ड जो माण्हू हो। हू फील्ड में वञी करे कमु कंदो हो, न रुगो बदीन ज़िले जी उन नुमाइंदगी कई, पर ख़ासि करे थर जहिड़े पोइतेबिल इलाइक़े खे उन जा मसइला, उन माण्हुनि जे ग़रीब माण्हुनि जा मसइला उन जेको आहे आला ऐवाननि ताईं पहुचाया। घटि ॻाल्हाइण सां गॾोगॾु हर माण्हू सां मुहबत सां पेश ईंदड़ ऐं हर माण्हू सां उनजो एतिरो बहितरीनु वास्तो हो ऐं एतिरो उनजो जेको ॻाल्हाइण जो अख़लाक़ ऐं अंदाज़ हो जेको कॾहिं विसारण जहिड़ो न आहे। हनीफ़ ज़ई जेतोणीकि असांखे हमेशह लाइ विछड़ी वियो आहे, पर असांखे कॾहिं विसरी न सघंदो। बदीन ठट्टो ऐं थरपारकर सां गॾु पूरी सिंध जी हिकिड़ी नुमाइंदगी कंदड़ ऐं नडर हिकिड़ो सहाफ़ी हो, जंहिं आउं सम्झां थो त जॾहिं थरकोल पावर हाउस ठहियो पियो त गोलाड़ो डैम खां वेंदे उतां जे मुतासिरनि जा, बदीन जी साहिली पट्टी जे मुतासिरनि जा ऐं ठटे ज़िले जी साहिली पट्टी जे मुतासिरनि जो हिकिड़ो आवाज़ बणियो रहियो। हू सिर्फ़ु सहाफ़त जे प्लेटफार्म ते न हुनखे वॾेरे खां लारायो, न कॾहिं हुन हुकुमरान खां लारायो, न हुन कॾहिं के ॾाढे मुड़ुस खां लारायो, पर हू पंहिंजो कम सां सचो रहियो। चाहे उहो बोर्ड जी हुजे सूरताल हुजे, चाहे LBOD जी जेके राकास टुटे जॾहिं माण्हू हज़ारे माण्हू तबाह थियनि, लॾ पढ़ाण थिए, चाहे हू बदीन में हिकिड़ो ज़ुल्म थिए, चाहे हू फार्म मिर्ज़ा फार्म ते जेको सो पुलिस जी फायरिंग हुजे उन विच में बि उन पंहिंजी रिपोर्टिंग कई, कॾहिं बि हुन लारायो न, डिॼो न, डपु न कई ऐं असां सहाफ़ियुनि जो धणी हो। नाज़रीन, तव्हां हिन तहज़ती रेफरेंस में जेके सहाफ़ी हुआ उन्हनि खे ॿुधो त हनीफ़ ज़ई जेको न रुगो बदीन ज़िले जे कुदरती आफ़तनि जे वर चढ़ियल उहे माण्हू जो आवाज़ बणियो रहियो, पर थरपारकर जो जेको कहत ॾुकार हो, जंहिंमें बुख जो राकास हो, उते थरपारकर जे उन ॾुकार जी उन वारीअ में, ततल वारीअ में उन्हनि माण्हुनि जी जेका ख़िदमत कई आहे, उन्हनि जो जेको आवाज़ बणिजी जेको आहे बीठो रहियो। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।